साईं हिकिड़े शख़्स पंहिंजी घरवारी खे 3 तलाक़ूं ॾेई छॾियूं। हाणे उन्हनि जो पाण में ठाव थी वियो आहे ऐं दोबारा पाण में निकाह करणु चाहिनि था। इन जो छा तरीक़ेकार आहे? जंहिं शख़्स 3 मरतबा पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई छॾी, यानी 3 तलाक़ूं ॾेई छॾियूं, त उहा औरत हाणे उन जे लाइ हराम थी वई, मुग़ल्लज़ा थी वई। हाणे उन औरत सां दोबारा निकाह नथो करे सघे। हाँ, जेकॾहिं इहा औरत इद्दत गुज़ारण खां बाद कंहिं ॿिए मर्द सां निकाह करे थी ऐं उन सां ज़िंदगी गुज़ारे थी, बिल इत्तिफ़ाक़ उहो ॿियो मुड़ुस वफ़ात करे वञे या उनखे तलाक ॾेई छॾे, त हाणे उहा औरत इद्दत गुज़ारे करे पहिरें मुड़ुस सां निकाह करे सघे थी। इहो प्रोसेस आहे, डायरेक्ट उन सां निकाह दोबारा जाइज़ न आहे। बाज़ मरतबा माण्हुनि खे इन मसइले में इहो शक थींदो आहे त साईं कसूर मुड़ुस जो आहे, तलाक मुड़ुस ॾिनी आहे, इहा सज़ा औरत छो लोड़े? यानी कंहिं ॿिए मर्द सां निकाह करे दोबारा इन वटि अचे त इहा सज़ा औरत खे आहे न। तलाक मुड़ुस ॾिनी आहे, कावड़ मुड़ुस खे आई, इहा ॿिए शख़्स ॾे वञी करे पोइ छो अचे? इहा त औरत खे तकलीफ़ ॾिनी। यादि रखो, जेकॾहिं इहा तकलीफ़ औरत खे महसूस थिए थी त औरत खे खपे त पहले मुड़ुस ॾे अचे छो थी जंहिं उनखे तलाक ॾिनी आहे। जेकॾहिं उनखे एतिरो शौक़ु आहे पोइ तकलीफ़ बर्दाश्त करणी पवंदी, या त पहले मुड़ुस ॾे अचे ई न। ग़ैरत जो तक़ाज़ो इहो आहे, जंहिं उनजी तौहीन कई आहे, जंहिं उनखे इज़त न ॾिनी आहे, त उहा उन ॾे दोबारा न अचे। अचे थी त हाणे उनखे इहा तकलीफ़ बर्दाश्त करणी पवंदी। इहो क़ुरान जो उसूल आहे, मौलवियुनि जो उसूल न आहे, क़ुरान जो उसूल आहे। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़।